सिंध सभा मार्च के उबाड़े में रस्ता रोक सिंध न्याणियुनि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ 3 ॾींहं बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जो सिलसिलो जारी रहियो। हैदराबाद में सिंध यूनाइटेड पार्टी पारां मरकज़ी नायब सदर जुगदेश आहूजा, खुदाबख्श थीबो, मनवर ख़ास खली, समी चांडियो, गफ़ार चांडियो ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध सुजागी फोरम ऐं VMP सिंध जे सर ते हैदराबाद में एडवोकेट मुहिब लगारी, ताजो सुप्रीम कोर्ट जे वकील एडवोकेट सच लावण, वज़ीर लाखो ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में जिस्म ज़िले पारां दोदो सियाल, आमिर लाखो, सलमान सियाल ऐं सिंध यूनाइटेड पार्टी पारां धनीबख्श कलोई, अल्ताफ़ हुसैन कुर्बान मक्सी जी अॻवानी में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां अलहदा मुज़ाहिरा कया विया। बदीने में SUP जे मरकज़ी सर ते अमीर आज़ाद पंवर, हैदर शाह इस्माइल पठान ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। कंदकोट में ज़रीत बिजारानी, शाहनवाज़ मरहेटो, रमज़ान डोमकी, अकरम बाजकाणी, वकील मोहम्मद नवाज़ बंगवार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मठियाणी में जसकम बशीर खान कुरैशी, STP ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि कामरेड हबीब मशहूरी, फैसल मस्तोई, माशूक खोसो, फयाज़ शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कंबर में आशिक निज़ामाणी, मंसूर खोखर, मंजूर अली खोखर, अख्तियार सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी मुज़ाहिरो कयो वियो। नौजवान इत्तेहाद फोरम पारां प्रेस क्लब काज़ी अहमद में साहिल सिंधी, शाहनवाज़ खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मेरठ में सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिकंदर सोडर, हमीद सुमरो, खान मारफानी ॿियनि जी अॻवानी में घंटाघर चौक खां मेरठ प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणो त पंहिंजे प्यारनि जी ॻोल्हा कंदड़ सिंध सभा जे कारकुननि खे आज़ाद करे न्याणियुनि जी तज़रीर कंदड़ SHO बाड़ो ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हुन चयो त सिंध जे न्याणियुनि सां अहिड़ो सलूक हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। जबरी गुम कयल माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।